औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां बीठा आहियूं पाकिस्तानी चौक ते ऐं अॼु जो टॉपिक आहे कोरोना वायरस ऐं दरगाहुनि खे ताला। माण्हुनि जी राय वठंदासीं त माण्हुनि जो छा ख़्यालु आहे दोस्तनि जो। सब्सक्राइब कंदा ऐं घंटे जे बटन खे दबाईंदा। असां हींअर क़ाइदे आम प्रेस क्लब जे मेंबर सां बीठा आहियूं। क़ाइदे आम प्रेस क्लब ऐं सीनियर साहब नज़ीर अहमद तहीम सां बीठा आहियूं। पुछंदासीं त इहे जेको दरगाहुनि खे ताला था लॻनि ऐं जेको लॉकडाउन लॻे थो हींअर, इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे त हुकूमत सिंध जो सही फ़ैसिलो कया ऐं ग़लति कयो आहे? त सिर्फ़ु जेको आहे ऐलान कनि पिया, ठीकु आहे। जेकॾहिं हुनजो चवणु आहे त बाबा कोरोना हिकु ख़तरनाक मर्ज़ु आहे, जेकॾहिं कोरोना हिकु ख़तरनाक मर्ज़ु आहे, उन खां बचाव जे लाइ माण्हू खां परे रहे, ठीकु आहे। उहो माण्हू खां परे रहे ऐं उहो मास्क पाए, हथ बि न मिलाइनि। असां सभु ॻाल्हियूं उन्हनि जी मञूं था, उहे ठीकु आहे, उहे दुरुस्त आहिनि। पर असां उन्हनि खां वरी बि इहो सुवालु कंदासीं त जेको पूरी सिंध जे अंदरि जेका गंदगी फैलियल आहे, म्यूनसिपल कॉर्पोरेशन जिते बि आहिनि, म्यूनसिपल कमेटियूं आहिनि, ऐं उन्हनि खे भला छो नथो पाबंदि कयो वञे त बाबा हीअ सफ़ाई कयो, शहरनि जी सफ़ाई कयो, रोडनि जी सफ़ाई कयो, त जेके बि वबाऊं आहिनि, कोरोना सां गॾु ॿी बीमारियूं आहिनि, मलेरिया आहे, डायरिया आहे, जेके मच्छर आहिनि, उहे बि त आहिनि न। भला ईअं सिर्फ़ु कोरोना त न आहे न। दरगाहुनि खे ताला लॻी विया आहिनि, कलंदर शहबाज़ खे तालो लॻी वियो आहे। उन खां पोइ हिन महिल कोरोना जी टीं लहर थी हले। छा हुकूमत सिंध जो इहो फ़ैसिलो सही आहे? कोरोना कुझु बि न आहे। नमाज़ ते पाबंदी लॻी वञे त पोइ छा बचो दुनिया में? पोइ कुझु बि न आहे। अच्छा, हीअ टीं लहर था चवनि हाणे कोरोना जी इहा आहे ग़लति? न ग़लति आहे इहा। ऐं स्माल लॉकडाउन जेकॾहिं थी त केतिरो मुतासिर थींदा माण्हू वीचारा? वॾो नुक़सानु थी वियो आहे। अॻ में ई लॉकडाउन थी वियो आहे, तमामु घणो नुक़सानु थी चुको आहे। जेकॾहिं अञा लॉकडाउन थींदो त घणे में घणो आवाम खे नुक़सानु थींदो। अदा आहे जेको लॉकडाउन थो थिए हींअर, स्माल लॉकडाउन, ऐं दरगाहुनि खे जेको आहे ताला था लॻनि, इन जे बारे में हुकूमत जेको फ़ैसिलो कयो आहे इहो ग़लति आहे ऐं सही आहे? दरगाहुनि जा दर बि बंदि, त असां काॾे वेंदासीं? कोरोना वायरस हिन महिल आहे पाकिस्तान कोन्हे में। का साईं, कोन्हे का। पोइ छाजे करे लॉकडाउन था कनि? बसि बादशाह उन्हनि खे असां छा करे सघंदासीं? बाक़ी नाइंसाफ़ी आहे सही स्थिति। स्माल लॉकडाउन थो लॻे, वरी 6 बजे 8 बजे दुकान बंदि थी कराए सिंध गवर्नमेंट, ऐं दरगाहुनि खे ताला लॻल आहिनि। छा था सम्झो तव्हां त इहो हुकूमत जो सही फ़ैसिलो आहे या ग़लति आहे? दरगाहूं लाल साईं जो मेलो आहे, ईअं हुकूमत खे न थियणु खपे त लॉकडाउन हाणे। ऐं लॉकडाउन आहे बि न, ॿुधाई न, बीमारी आहे बि न, त बि लॉकडाउन आयूं वेठा आहिनि। इहो सही फ़ैसिलो न आहे हुकूमत। दरगाहूं थी बंदि आहिनि, दरगाहुनि ते ॻाल्हाए छो तो इलेक्ट्रॉनिक्स वटि बीठा आहियूं। अदा खां पुछंदासीं त जेके स्माल लॉकडाउन थो लॻे हींअर, ऐं उन खां पोइ दरगाहुनि खे जेके ताला था लॻनि, इन जे बारे में छा चवंदो? इहो हुकूमत जो फ़ैसिलो ग़लति आहे या सही आहे? दादा, इन फ़ैसिले ते हुकूमत पाण थी ॼाणे, बाक़ी हाणे लॉकडाउन न लॻणु खपे। अच्छा, दरगाहूं जेके बंदि थियूं थियनि, उन खां पोइ हाणे मस्जिदुनि में बि चवंदा नमाज़ न पढ़ो, तरावीह न पढ़ो, रमज़ान शरीफ़ मथां थो अचे, उन जे बारे में तव्हां छा चवंदा? इहा ग़लति ॻाल्हि आहे। ऐं मस्जिदूं दरगाहूं बंदि न थियणु खपनि अवाम जे लाइ। इहे शयूं बंदि थींदियूं त इंतिशार थींदो अवाम में। पहिरियां बि ईअं थी चुको आहे। जेको आहे लॉकडाउन थी हाणे वरी ॿियो 8 बजे ताईं स्माल लॉकडाउन जो हुन ऐलान करे छॾियो आहे, ऐं कामशाह बुखारी ते सभिनी पीरनि फ़क़ीरनि खे जेको आहे बंदि कयो आहे। इहो सही फ़ैसिलो आहे या ग़लति आहे? भाऊ, इहो ग़लति फ़ैसिलो आहे। तव्हां छा चवंदो? असां चवंदासीं पीरनि फ़क़ीरनि यादि खुलियल हुजे, असां मेलो हुनजो मल्हायूं। अच्छा, तव्हांजो केतिरा आहे मुतासिर थींदो दुकान? असां हिते तक़रीबन रोज़गार मुतासिर थींदो तव्हांजो? लॉकडाउन में तव्हां केतिरो नुक़सानु थियो आहे? लॉकडाउन में असांजो तमामु इलाही नुक़सानु थियो आहे। ईअं असां लाड़काणे जे बलोड़ शाइर अब्दुल जब्बार वटि बीठा आहियूं। हींअर असां अदा खां पुछंदासीं जेके दरसगाहुनि खे ऐं पीरनि फ़क़ीरनि खे लॉकडाउन करे ताला लॻाए विया आहिनि, इहो सिंध हुकूमत जो फ़ैसिलो सही आहे या ग़लति आहे? हे जेके असांजा वली जेके आहिनि, कलंदर शहबाज़ आहे, इहो हिकिड़ो शफ़ा जो घरु आहे, दुआ जो घरु आहे। त माण्हू हितां दुआ वठंदा आहिनि, शफ़ा वठंदा आहिनि। हे उहो ई शफ़ा दुआ जो घरु बंदि था कनि। भई कंहिंखे काॾे वञे इंसानु? हींअर रमज़ान शरीफ़ थो अचे, तरावीहनि ते बि पाबंदी विझंदा, इहो बि त ग़लति अमल आहे। सर, इहो त उहो त मां तव्हां चुम न, सॼी हे नाजात हे यहूदी लापी थी हले। जेको आहे मथां यहूदी चाहनि ई था त भाउ कलंदर शहबाज़ पीर फ़क़ीर जेके बि इन जशन मजलिसूं मातम इहे बंदि थियनि लाड़काणे में। त इहा ई ॻाल्हि आहे। कहिड़ी अपील कंदो गवर्नमेंट खे हींअर तव्हां? असां अपील इहा ई था कयूं गवर्नमेंट खे, नाले ख़ुदा जे, हा तव्हां लॉकडाउन स्माल हणो, पर हद अंदरि हणो। हे जेके ग़रीब जेके डेली खाइनि कमाइनि, इहे काॾे वेंदा, कंहिंखां घुरंदा? मूंखे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि थी लॻे त तव्हां हिननि खे बहानो को मिले थो
त इहो नथा सोचनि त ग़रीब केतिरा जेको आहे रोज़ी कनि था ऐं बच्चा पालनि था। जॾहिं उन्हनि जा कारोबार बंदि थींदा त बच्चनि खे काॾों खाराईंदा, पाण काॾों खाईंदा। स्माल लॉकडाउन थो लॻे ऐं पीरनि फ़क़ीरनि जूं दरगाहूं बंदि कयूं आहिनि, इहो सिंध हुकूमत जो अमल सुठो आहे या ग़लति आहे या सही आहे? पालींदो त उन्हनि जो छा थींदो? गवर्नमेंट मुलाज़िमनि उन्हनि जूं 50-50 60 हज़ार पघार आहे, कंहिंजी लख रुपयो पघार आहे। उहे त चवंदा त अॻे घर वेठे पघार पई मिले, असां वञूं ई न त घर वेही रहूं सुकून सां, हर महीने पंहिंजी पघार खणूं। गवर्नमेंट खे इहो सोचे जेको मज़दूर तबिको आहे उहो काॾे वेंदो, उहो कंहिंजो दर खड़काईंदो? कोई बि सिंध गवर्नमेंट असांजी का बि संभाल न लधऊं त को मज़दूर तबिको आहे हिननि खे राशन आहे खाइण लाइ न आहे, हिननि जा बच्चा बुख ते आहिनि। पर प्राइवेट माण्हुनि खे लख शाबाश जन असांजी थोरी घणी मदद कई, असांखे घर वेठे उन्हनि माण्हुनि कुझु न कुझु ॾिनो, पर गवर्नमेंट असांखे कुझु बि न ॾिनो। गवर्नमेंट सिर्फ़ु इहे ई 12,000 रुपया ॾिना जेके असांखे मिलिया, ॿियो कुझु बि न। अपील इहा ई कंदासीं असांखे बिल्कुलु रोज़ी करण जो मौक़ो ॾियनि, असां रोज़गार कयूं, पंहिंजा बच्चा काॾां पाली। जी नाज़रीन, आवाम जो राय ॿुधी ऐं आवाम चवे थो त जेकॾहिं लॉकडाउन स्माल लॉकडाउन ई लॻो त असां वरी बुखूं काटण ते मजबूर थी वेंदासीं। जिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़। पुलिस चैनल खे सब्सक्राइब